चूहर जमाली शाह अक़ीक़ लॻ नओं खरो स्टाप त आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तैलाब उमड़ी पियो। जश्न ईद मिलादुन्नबी जे सिलसिले में अज़ीम ऐं शान रैली मौलवी क़ुरबान अली जत हुसैनी मौलवी सुल्तान अहमद जत हुसैनी जगाणी में कढी वई। रैली में शिरकत कंदड़ आशिक़ाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथनि में झंडा खणी रोशनियुनि सां सजायल गाॾियुनि जे जुलूसनि में मरहबा या मुस्तफ़ा जा नारा, रिसालती या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अहमद मुस्तफ़ा जी सदाऊं बुलंद करे रहिया हुआ। हर पासे ख़ुशी ऐं वलारे ऐं अक़ीदत जा मंज़र ॾिसण वटां हुआ। रैली जोश जज़्बे सां ॻाढ़े गुलनि जी वर्खा ऐं शहर जे वॾनि रस्तनि खां थींदी मदीना मस्जिद चूहर जमाली पहुती, जिते सुन्नी तहरीक जे अॻवान मौलाना मंज़ूर अहमद क़ादरी, साईं मोहम्मद सिद्दीक़ ऐं मौलवी दीदार हुसैन ओठो पारां वालरींदड़ नारा हणी आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वालहानो इस्तक़बाल कयो वियो। मस्जिद भरिसां माहौल मुस्तफ़ा जाने रहमत जे सदाउनि सां मुअत्तर थी वियो। इन मौक़े ते उलमाए क़याम जज़्बाती ख़िताब कंदे चयो त 12 रबीउल अव्वल का आम तारीख़ न बल्कि सभिनी ईदुनि खां वॾी ईद आहे। इहो ॾींहुं आका दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बसादत जो ॾींहुं आहे, जेको दुनिया जे मज़लूमनि लाइ रहमत ऐं हिदायत बणिजी आयो। आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो वालारो जोश ऐं जज़्बो साबित करे थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहबत संदसि रग रग में समायल आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।